अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आया हूं जो पंहिंजो अली हसन चढ़ड़ ऐं ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो फेसबुक पेज ऐं यूट्यूब चैनल अली हसन चढ़ड़ फैंस। दोस्तों अॼु ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दौलाब जे बारे में ऐं दौलाब जी जेका पहिरीं किस्त आहे उहा कॾहिं ईंदी। उनखां पहिरियां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। त दोस्तों ड्रामा सीरियल दौलाब जो प्रोमो अवां ॾिठो हूंदो त सिंध टीवी पारां जारी कयो वियो आहे ऐं वॾो मक़बूल वियो आहे। दौलाब ड्रामे जो जेको प्रोमो आहे उहो बि हज़ारनि में व्यूज़ खया आहिनि। हुन तमामु ज़बरदस्त ऐं केतिरनि ई दोस्तनि हुनखे शेयर कयो आहे। डायरेक्टर साहब पाण बि शेयर कयो आहे। तमामु ज़बरदस्त ही ॾिठो वञे पियो। कई आइडियनि ते ही प्रोमो रखियो वियो आहे। हुन हिसाब सां हिन जा जेके व्यूज़ आहिनि उहे लखनि में आहिनि ऐं ही ज़बरदस्त जेको ड्रामो आहे उहो हाणे जल्द खां जल्द अव्हां जे लाइ रिलीज़ कयो वेंदो। तमामु ज़बरदस्त ऐं मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे जो जेको डायरेक्टर आहे फरज़ंद मलिक खजू हिन वक़्तु सिंध टीवी ऑफिस कराची में मौजूदु आहे। हालांकि हिन वक़्तु हुनजी तमामु तबीयत ख़राबु आहे, पर उन हूंदे बि हू हिन वक़्त ताईं हुते सिंध टीवी जी ऑफिस में मौजूदु आहे। ऐं मां अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त ज़हर ज़िंदगी खां पोइ दौलाब ते हुन वॾी महिनत कई आहे ऐं दोस्त जेके हिन में कैरेक्टर कनि पिया, एक्टर जेके दोस्त आहिनि उन्हनि बि तमामु वॾी महिनत कई आहे। इंशाल्लाह ही जेको ड्रामो आहे इहो तमामु वॾो मक़बूल वेंदो ऐं ज़हर ज़िंदगी तौर तकरार जा जेके रिकॉर्ड आहिनि उहे टोड़ींदो। ऐं प्रोमो अव्हां ॾिठो हूंदो, जंहिं दोस्त प्रोमो नाहे ॾिठो उहो सिंध टीवी जे यूट्यूब चैनल ते हलियो वञे। तमामु ज़बरदस्त प्रोमो आहे, एक्शन सां भरपूर, मोहबत आहे, रोमांस आहे ऐं ॾुख ऐं हिन जेका असांजे सिंध धरती आहे उन जी जेका हिकु कहाणी नुमाया कई वई आहे तमामु ज़बरदस्त नमूने। ऐं इन जो राइटर जेको आहे साईं नूर दौर आहे ऐं हाणे हुन ड्रामे खे हलाइण जूं जेके तयारियूं आहिनि उहे मुकमल कयूं पियूं वञनि। मां दोस्तनि खे इहो ॿुधाईंदो हलां त तमामु घणी कोशिशि कई पई वञे हिन ड्रामे जा जेके एडिटिंग आहे उनखे तमामु घणी महिनत सां जेको आहे फाइनल तरफ़ वठी पिया वञनि, छो त हिन ड्रामे खे सुभाणे हलाइणो आहे ऐं सुभाणे आहे 21 तारीख़ ते हिन ड्रामे दौलाब खे हलाइणो आहे ऐं तमामु वॾी कोशिशि कई पई वञे। उन करे ई ज़हर ज़िंदगी तोड़े दौलाब जो जेको डायरेक्टर आहे फरज़ंद मलिक खजू हिन वक़्तु सिंध टीवी ऑफिस में मौजूदु आहिनि ऐं इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थियण वारियूं आहिनि। बाय चांस थी सघे थो त को अहिड़ी ॻाल्हि हुजे जंहिंजे करे हीउ ड्रामो अॻे सूमर ते हलायो वञे, पर कोशिशि वॾी इहा हले पई त हिन सूमर सुभाणे, अॼु आचर आहे, सुभाणे हिन ड्रामे खे हलायो वञे। तमामु घणी महिनत कई पई वञे, तमामु दिलचस्प ड्रामो आहे ऐं मां अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त मुंहिंजी फिल्म जलाद जी रिकॉर्डिंग बि 2-3 ॾींहंनि में शुरू थियण वारी आहे। उन जो लेट जो कारण इहो आहे त हिन फिल्म जो जेको कैमरामैन आहे किथे मसरूफ़ आहे, कंहिं ॿी फिल्म में मसरूफ़ आहे, उन जे करे हू थोरो डिले थी वई आहे ऐं इंशाअल्लाह 22-23 तारीख़ खां ही जेका फिल्म आहे इन जी रिकॉर्डिंग शुरू कई वेंदी। ऐं उनखां अलावा हवेली ड्रामो बि तमामु ज़बरदस्त हले पियो। हवेली जो 4हों स्पेल जेको आहे उहो बि रिकॉर्डिंग तरफ़ वञे पियो ऐं अव्हांखे मूं पहिरें हिन में ॿुधायो हो वीडियो में त हीउ जेको हूंदो लास्ट स्पेल हूंदो ऐं 100 किस्तनि ताईं हिन ड्रामे खे वाइंड अप करायो वेंदो ऐं ड्रामो सीरियल दौलाब जो जेको 3हों स्पेल आहे उन जूं बि तयारियूं मुकमल कयूं पियूं वञनि ऐं तमामु जल्द हीउ जेको ड्रामो आहे इन जो 3हों स्पेल जेको आहे उन जो रिकॉर्ड कयो वेंदो तमामु बहितरीनु लोकेशननि ते, तमामु बहितरीनु। ऐं अव्हांखे
हीउ ड्रामो तमामु घणो पसंदि ईंदो ऐं अवां ॾिसंदव त हिन ड्रामे जा जेके रिकॉर्ड आहिनि उहो ॿियनि ड्रामनि जा बि टोड़े ईंदो ऐं इन ड्रामे जी जेका शिदत सां इंतज़ारी आहे सभिनी दोस्तनि खे उहा बि ख़तमु थियण वारी आहे ऐं कोशिशि हले पई त जीअं सुभाणे हिन ड्रामे खे हलायो वञे। इन ते पंहिंजे अली हसन चढ़ड़ खे ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। ऐं कुझु दोस्त अहिड़ा आहिनि जेके बैड कमेंट कंदा आहिनि। मां पहिरें बि अव्हांखे इहो ॿुधायो आहे त असांजा सिंधी जेके आहिनि अलाए छो उन्हनि जी हिकिड़ी फितरत आहे त हू अहिड़ा कमेंट कंदा आहिनि ऐं कंहिंखे अॻिते वधण जो मौक़ो न ॾींदा आहिनि ऐं जेको अॻिते वधे थो उनखे पोइ ते धिकण जी कोशिशि कंदा आहिनि। पर ईअं न हुजणु खपे। असां सिंधियुनि खे अॻिते वधणु खपे ऐं दोस्तनि खे घुरिजे त हुन खे सपोर्ट कनि ऐं इनशाअल्लाह मुंहिंजी ॻाल्हि सभिनी दोस्तनि खे सम्झ अची वई हूंदी। इन ते पंहिंजे अली हसन चढ़ड़ खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।